गर्दन मुंहिंजी दिलि में तूं दुखायो, पियुसपन प्यार जो मोहबत मच मचायो, हाणे पुट खे अजायो जी सूर ना सोगो कयो। हर को महांगो आ सस्ताई असां आहियूं, हर को थो लताड़े ॼणो रस्ताई असां आहियूं। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम ॻाल्हि ॿोल में मां आवाज़ जो ख़ादिम राजा शकील। अॼु असां मौजूदु आहियूं साईं मोहतरम नौजवान शाइर ऐं लेखक, पुराणो शाइर आहे उस्ताद मोहम्मद हनीफ वसाण साहब जे उतां ते मौजूदु आहियूं। साईं अदा सिंधी खोड़ साईं कचहरी। अस्सलाम वालेकुम साईं। या सभु ख़ुशि आहियो, तबियत ठीकु आहे? ठीकु ठाक। सर तव्हां अदब में कीअं आहियो ऐं घणो अर्सो थी वियो आहे तव्हांखे हिन अदब में? अदब में लॻे हुए खां मुख़्तलिफ़ मैगज़ीनूं घर में ईंदियूं पढ़ंदा हुआसीं, हुन में शौक़ु जाॻियो। तक़रीबन 94-95 खां पढ़ंदा अचूं था, लिखण जी कोशिशि कई आहे, लिखूं था पिया। हिन वक़्तु जेका शाइरी लिखी थी वञे, अवां ते मां केतिरा ॿुधण में आहियां? शाइरी सुठी बि लिखिजे थी ऐं बेस्ती शाइरी बि लिखिजे थी पई। ॿई क़िस्म आहिनि, माण्हू जेको ॿुधणु चाहे थो। लिखण महिल तव्हांजी कैफ़ियत कहिड़ी हूंदी आहे? शाइर लिखण महिल मुख़्तलिफ़ कैफ़ियतुनि मां गुज़रे थो, कैफ़ियत हूंदियूं, ख़ुशी जी कैफ़ियत मां गुज़रे थो पियो। कहिड़ो लफ़्ज़ तव्हांखे घणो उदास कंदो आहे? कॾहिं कंहिं मज़लूम ते ज़ुल्म थिए थो, ॾाढ थिए थो, दिलि जो कोई लफ़्ज़ हूंदो आहे, तमामु वधीक तकलीफ़ थींदी आहे। तकलीफ़ थिए थी। हिन सोणी सिंध में सर केतिरा ई सुहिणा फ़नकार आहिनि, नौजवान फ़नकार आहिनि। तव्हां कंहिं मां मुतमिन आहियो? तव्हांखे कहिड़ो पसंदि आहे? फ़नकार त मुख़्तलिफ़ सुठा गुज़रिया आहिनि, ॻाइनि खां सुठो पिया काफ़ी आहिनि। हिन वक़्तु बि नई टई में सुठा फ़नकार आहिनि जेके मुख़्तलिफ़ चैनलनि ते हलनि था, सुठी शाइरी ॻाइनि था, तक़रीबन सुठा आहिनि। तव्हांखे पसंदि हुनजो नालो सर तव्हां? मूंखे पसंदि हिन वक़्तु जेको आहे सो शमन मीराली सुठो आहे, ॻाए थो। मौसम कहिड़ी पसंदि आहे साईं? मौसम गुलनि जे टिण जी, बहार जी मुंदि, सुठी मौसम आहे। घणो अर्सो थी वियो आहे सर तव्हांखे हिन शाइरीअ में? घणो टाइम थी वियो आहे शाइरीअ खे? तक़रीबन 94-95 खां लिखणु शुरू कई आहे। मैट्रिक पढ़ण दौरान शुरूआति कईसीं, होॾां लिखी लिखंदा अचूं था। अच्छा सर, मौसम तव्हांखे कहिड़ी पसंदि आहे? मौसम गुलनि जी टिण जी, बहार जी मुंदि, गुल टिड़नि था, बहार थिए थो, बहार जी मुंदि बहितरीनु आहे। तव्हांखे सर कलर कहिड़ो पसंदि आहे? कलर मूंखे ब्लैक पसंदि आहे, कारो रंग। माशाल्लाह सर, तव्हांजो अदब में सर उस्ताद केरु आहे? अदब में उस्ताद हाकिम वसाण खां बि वफ़ा खां कुझु सिखियो आहे, हुन रहनुमाई कई आहे। उस्ताद आहे उस्ताद हाकिम वफ़ा वसाण। माशाल्लाह सर, तमामु सुठो आहे। सिंध जो भलोड़ शाइर आहे। सुठो शाइर आहे, बहितरीनु किताब वटि आयल अथसि। शाइरीअ जो सर को रिसम ॿुधायो। गज़ल आहे, कहिड़ो आहे हाल असांजो, तोरीअ जीवन जंजाल असांजो, रोंदे रोंदे तोलाए जाना, ईद गुज़रियो साल असांजो, धोखा मिलिया त बि एतबार कयो, ॾिसो त कमाल असांजो, किरोड़ियूं कुर्ब तुंहिंजा साईं, मिलण जो आहे ख़्याल असांजो, राति अॼोकी रही थो हनीफ़ मन सुवाल असांजो। माशाल्लाह सर, ॾाढो तमामु बहितरीनु। अॼुकल्ह सर माण्हू खां बेज़ार लॻो पियो आहे, तव्हां इन जे बारे में छा चवंदव? एॾो माहौल मतिलबु सरगरम लॻो पियो आहे। हा बिल्कुलु, अॻे जेको आहे सो माण्हुनि में सिक मुहबत, भाईचारो, प्यारु हुयो। अॼुकल्ह माण्हू थोरे जो तरक़ी थी आहे, पर पोइ माण्हू हिक ॿिए खां परे थींदा था वञनि, प्यारु मुहबत तमामु घटि रही आहे। नफ़रतुनि खे ख़तमु करे माण्हू खे प्यारु मुहबत सां रहणु घुरिजे, कंहिंखे एतिराज़ सां रहणु घुरिजे, पंहिंजाइप हुजे। अॻे माण्हुनि में जेको हुयो जेको आहे सो शर्म हया इंसानियत जे नाले ते, अॼुकल्ह उहे शयूं घटि रहियूं आहिनि। हुजणु खपनि बहितरीनु, माण्हू खे पाण पैदा करणी पवंदी, ठाहिणी पवंदी, पाण में सुठा तालुकात जोड़ना पवंदा।
सर ज़िंदगी छा आहे ऐं उनखे कीअं गुज़ारियो? ज़िंदगी क़ुदिरत जी तरफ़ों ॾिनल अनमोल तोहफ़ो आहे, उनखे बहितर नमूने गुज़ारिजे। उन जेको मुख़्तसिर ज़िंदगी आहे उन में इंसान प्यार मोहब्बत सां रहे त बहितर आहे। नफ़रतूं खे ख़तमु कयो वञे, ज़िंदगी बार बार हलंदी रहंदी आहे। आख़िर इहो मौक़ो इंसान खे हिकिड़ो चकर ज़िंदगी मिलंदी आहे, उन ज़िंदगीअ में इंसान ज़ात जी ख़िदमत कजे त बहितर। ज़िंदगी चार ॾिहाड़ा हिकिड़े, छो उहा कात कुहाड़ा हिकिड़े। तलखी आहे रवियन में, लफ़्ज़ आहिनि ॿाड़ा हिकिड़े। अमली कम मुरऊं आहे, सकणा लॻनि था डराड़ा हिकिड़े। बूह आहे बारूद जी, तकरारनि फिटाया पाड़ा हिकिड़े। चवनि था अमन आहे, चोरी अॻुआ धाड़ा हिकिड़े। माशाल्लाह सर, तमामु बहितरीन। अॼुकल्ह जेको माहौल हले पियो, नौजवान जेके शाइर आहिनि या नौजवान जेके फ़नकार पिया थियनि, उन्हनि जे लाइ तव्हां छा चवंदव त उहा मयारी शाइरी ॻाइनि पिया, जिन खे न सुर जी न ताल जी ख़बर आहे? ॾिसो, उहे असांखे कहिड़े तरफ़ वठी था अचनि? असांखे उहो सही रस्तो था ॾेखारनि या असांखे बेहुदाई ऐं बेहयाईअ जे तरफ़ असांखे छिकनि? नौजवान जेके फ़नकार आहिनि उहे घुरिजे त सिखिया वठनि, या जेको शाइर लिखनि था नौजवान उन्हनि खे किताब पढ़णु घुरिजनि, सुठी मयारी शाइरी लिखणु घुरिजे। आम जेका शाइरी हले थी पई इन खां पासो कयो वञे, सुठी आवाज़ समाज जे मुताबिक़ शाइरी हुजे। मुमताज़ मौलाई सर, घणो नौजवान में ॿुधो पियो वञे, तव्हां उनजे बारे में छा चवंदा? नौजवान में अक्सरत करे वियो आहे ऐं नौजवान तक़रीबन जेको नौजवान तबक़ो आहे इन माण्हू खे घणो ॿुधे थो। बस जेका सुठी शाइरी आहे त उहा सही। सर, ॾिसंदड़नि खे ऐं ॿुधंदड़नि खे को मैसेज ॾियो। ॾिसंदड़नि ऐं ॿुधंदड़नि खे मुंहिंजो पैगाम आहे त नफ़रतूं ख़तमु करे प्यार मोहबत अमन सां रहणु घुरिजे। मुख़्तसिर ज़िंदगीअ में नफ़रतुनि खे कढी छॾिजे, प्यार पंहिंजे ऐब सां रहिजे, नफ़रतुनि में कुझु न आहे। इहो ई पैगाम आहे ॾिसंदड़ ॿुधंदड़नि लाइ। तव्हांजी ज़िंदगीअ में सर जेको हेठि पूरी तव्हांजी ज़िंदगी गुज़री आहे, माशाल्लाह हिन वक़्तु ताईं तव्हांजो नालो बि आहे। तव्हांजा केतिरा किताब मार्केट में अची चुका आहिनि या केतिरी शाइरी तव्हांजी हिन महिल हले थी पई? किताब मुंहिंजो शाइरी में न आयो आहे, बाक़ी मुख़्तलिफ़ रिसालनि मैगज़ीन में लॻंदी रहंदी आहे, गज़ल शाइरी लॻंदी रहंदी आहे। किताब में मवाद गॾु आहे, इंशाल्लाह पधराए छपराए हो। केतिरी तकलीफ़ थींदी आहे जेकॾहिं तव्हांखे को ॾुख ॾे या सदमो ॾे, या कंहिंसां तव्हां चङाई कयो उहो तव्हांखे बदिले में ईज़ाउ ॾे? हाणे जेकॾहिं को ईज़ा ईंदो, तकलीफ़ ॾींदो त ॾुख ई त थींदो आहे। ॾुख मां माण्हू गुज़रंदो। असांजे चैनल जे बारे में कुझु ॾिसंदड़नि जे लाइ पैगाम। राजा शकील न्यू फनी चैनल सर यूट्यूब ते। राजा शकील यूट्यूब बहितरीन तव्हां कमु कयो था पिया। वफ़ा हाकिम जो तव्हां इंटरव्यू कयो आहे, मुख़्तलिफ़ दोस्तनि जो इंटरव्यू कयो था पिया, तव्हां ॾिसो अचो था टाइम कढी, बहितरीन क़दम आहे। वॾी महिरबानी सर, तव्हां पंहिंजो कीमती टाइम असांखे ॾिनो ऐं दुआ कयो त जीअं अॻिते ॿिया शाइर, उस्ताद, अदीब ऐं कारकुन उन्हनि सां असां मुलाक़ात कयूं ऐं उन्हनि जे ख़्यालनि जो इज़हार असां वठूं। वॾी महिरबानी सर तव्हांजी।